खलीकार चऊं था म्यूजिकल नाइट विद कशिश में उमर अदा वो जिन जी अथम मुखीर मारूरन से मलीर मक़बूल अरफानी साहब असां सां गॾु मौजूद आहिनि उन्हनि खे वेलकम कयूं था। केतिरो वक़्तु थी वियो आहे तव्हांखे केटीएन सां कमु कंदे? तक़रीबन 18 साल थी चुका आहिनि। मुंहिंजी 19 हले पियो। वफा किथे न रही यार वफा तलाश न कर। कहिड़े तरह जा गाना तव्हां वधीक ॿुधंदा आहियो? आर्टिस्ट खे हर रंग ॻाइणु घुरिजे। तव्हां उहो मूंखां पिया परफॉर्मेंस करायो। ऐं चवंदुसि तव्हां असांखे हिकिड़ो गीत ॿुधायो। 4 दिनों दा प्यार रब्बा बड़ी लंबी जुदाई। तव्हांजी नज़र में म्यूज़िक छा आहे? म्यूज़िक हिकु रूह जी ग़िज़ा आहे, हिकिड़ो सुकून आहे। हाल मुरीदन जो ही आवार वसीला थी रसिया पीर। म्यूजिकल नाइट विद कशिश जुमे जे ॾींहुं शाम जो 7:10 ते सिर्फ़ कशिश टीवी ते।